नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरे खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे सिंध जीअं थरपारकर जे मुख़्तलिफ़ शहरनि तालको छाछरो ऐं मुबारक रिंद में 12 ॾींहं खां लॉकडाउन जारी है। लॉकडाउन हुअण सबबि ग़रीब ऐं मज़ूर तबके जा माण्हू हिक वक्त जी मानी लाइ परेशान। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे छाछरे में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल बासित रिंद। नाज़रीन, पूरी सिंध जीअं थरपारकर में 12 ॾींहं लॉकडाउन जारी आहे। थरपारकर जे मुख़्तलिफ़ शहरनि तालका छाछरो मुबारक रिंद में 12 ॾींहं लॉकडाउन जारी आहे। हिते पुलिस जा बार बार गश्त लगाया पिया वञनि ऐं माण्हुनि खे इहो हिदायतूं कयूं पियूं वञनि त पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो ऐं पंहिंजे हथनि खे साबुण सां धो ऐं उन खां अलावा ॿिए कंहिंखे हथु ॾियण खां परहेज़ कयो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं हिते ॻाल्हि कई वञे ग़रीब तबके जी ऐं मज़ूर जेके तबके सां माण्हू तालुक़ु रखंदा आहिनि ऐं हुननि बाबति ऐं हुननि सां असीं तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं त हुननि जो दरगुज़र कीअं हले पियो ऐं हुननि जेको आहे घर में रिद पचा जो कमु आहे त हू कीअं हले पियो, हुननि जे घर में मानी पचे थी या न। अॼु हुननि मज़ूरनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायूं था। सर असीं 12 ॾींहं थिया आहिनि, ग़रीब माण्हू बुख पिया मरूं। हीअ दुकान ॾेरो सॼो बंदि, असीं कारोबार को खुलियल कोन्हे। असीं ग़रीब मिसकीन माण्हू केॾा वञूं? महिरबानी करे इहो ग़रीब माण्हू मज़ूर असीं मरूं था। गवर्नमेंट का शइ कोन ॾिनी, या त का शइ ॾिनी वञे या त ही दुकान ॿियो खोलिया वञनि। हाणे असीं मरूं था, असीं छा वठूं? भला ॿार बच्चा मासूम असांजा लंघनि पिया आहिनि। ग़रीब आहियूं, असां सां ज़ुल्म आहे। हीअ जेको यको लॉकडाउन हले पियो, असांजा बच्चा जेको सो बुख ते पिया जेको गुज़ारीनि। सरकार खे गुज़ारिश आहे त असांजो कारोबार वग़ैरह सॼो बंदि आहे। बराए महिरबानी करे असांजे ग़रीबनि जी मदद कई वञे। जी नाज़रीन, तव्हां हिते जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हिते जे मज़ूर जेके माण्हू आहिनि हुननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं। हुननि जो चवण त असांजो दरगुज़र हले कोन पियो, असीं ॾाढा परेशान आहियूं ऐं हिकु वक़्त जी मानी जे लाइ बि असां सख़्तु परेशान आहियूं। असां गवर्नमेंट सिंध खे इहो अपील था कयूं त असांजे घरनि ताईं या त राशन पहुचायो वञे या त जेके असां मज़ूरी कंदा हुआसीं ऐं उन बाबति जेको लॉकडाउन वारो फ़ैसिलो कयो आहे उन खे हटायो वञे। अब्दुल बासित रिंद, अवामी न्यूज़, छाछरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो